बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। असां ज़िंदगीअ में आम तौर ते अक्सर करे कुझु माण्हुनि सां मिलंदा आहियूं, कुझु दोस्तनि सां, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कंदा आहियूं जेके असां लाइ अणवणंदड़ हूंदियूं आहिनि, पसंदि न हूंदियूं आहिनि या उन्हनि खे असां लाइक न कंदा आहियूं, पर पोइ बि उन्हनि रिश्तनि सां, उन्हनि नातनि सां असांखे हलणो पवंदो आहे। असां आमतौर ते ॿुधंदा आहियूं त हीउ असांजो दोस्त आहे, हीउ दुश्मन आहे, हीउ रिलेटिव आहे, हीउ कारोबार जी हद ताईं असां सां मनसूब आहे या असां सां ॿधलु हूंदो आहे। हिकु आम ॻाल्हि जेका मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थो, उहा आम ॻाल्हि इहा त असां चवंदा आहियूं त उहो कहिड़ो बि माण्हू हुजे जेको तव्हांजी गैर मौजूदगीअ में, जिते तव्हां न आहियो या उन जॻह ते तव्हां मौजूद ई न आहियो, पर तव्हांजी ॻाल्हि निकिरे थी त हू तव्हांजे हक़ में, तव्हांजे पासे में सचाईअ खां कमु वठंदे तव्हांजे फेवर में तव्हांजी नेकी करे थो, त उहो तव्हांजो दोस्त आहे। दोस्त उहो न आहे त जेको बसि तव्हांजी मौजूदगीअ में तव्हांजे लाइ ॻाल्हाए या तव्हांजे फेवर में कुझु चए। पर मूं त अक्सर ईअं बि ॾिठो आहे त केतिरा अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके अल्फाज़ त इन अंदाज़ सां बयानु कंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि या चवंदा आहिनि या हू ईअं असांखे महसूसु कराईंदा आहिनि त हू असां सां सचा आहिनि या असां सां हुननि जी लाॻापो तमामु मज़बूत आहे या हुनजो जेको रिलेशनशिप आहे उहो तमामु घणो मज़बूत आहे, पर हक़ीक़त में ईअं हूंदो न आहे। उन ई माण्हू खे सम्झण या परखण जे लाइ असांखे तमामु घणो वक़्तु घुरिबल हूंदो आहे, तमामु घणो टाइम असांखे लाइ ज़रूरी हूंदो आहे, छो जो तजुर्बो चइबो ई उन खे आहे त जंहिंसां असां ज़िंदगी गुज़ारियूं पिया ऐं आख़िर में उन मां असांखे कंहिं न कंहिं क़िस्म जो फल मिले या नतीजो मिले त उनखे ई तजुर्बो चइबो आहे। उन बुनियाद ते ई असां माण्हुनि जी परख कंदा आहियूं, असां उन बुनियाद ते ई रिश्तनि जी परख कंदा आहियूं। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जेका हाणे यादि अचे थी, जेका मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थो, उहा इहा त जॾहिं ॿी मां वारी लड़ाई थी त हिकिड़ो छोकिरो पंहिंजे नंढे भाउ खे पंहिंजे कुल्हे सां ॿधियूं खयूं पियो अचे, हुनजी पुठीअ ते हू पियल हो ॿारु, त हिकु फ़ौजी चयोसि इहो मरी वियो आहे, इहो ॿारु छो थो खयूं अथई, एॾो वज़न थो खयूं अथई, या तुंहिंजे लाइ तकलीफ़ वारो आहे, तूं हुन सां सफ़रु नथो करे सघें। त उन नंढड़े मासूम ॿार हुनखे जवाबु ॾिनो हुयो त रिश्ता ॿार न आहिनि हूंदा। ईअं ई जेके दोस्त हूंदा आहिनि या जेके असां सां वास्ते में हूंदा आहिनि या असां सां जेके वाबस्ता माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि में बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि जिन खे सम्झणु, जिन खे जाचणु या जिन जे लाइ असांखे पंहिंजा वीचार वञणु तमामु लाज़मी थी पवंदो आहे। मूं अक्सर तौर ते इहा ॻाल्हि महसूसु कई आहे त जॾहिं बि असां कचहरी में वेंदा आहियूं त कंहिं न कंहिं माण्हूअ जे लाइ या कंहिं न कंहिं मौज़ूअ ते गुफ़्तगू कंदा आहियूं, ऐं गुफ़्तगूअ जे दौरान असांजे विच में बहस थींदो आहे, मुबाहिसो थींदो आहे या असां दलील ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं त असां एतिरी हद ताईं पंहिंजी अकुलमंदी, पंहिंजी दानाई या पंहिंजी सोच या पंहिंजो जेको वीचार आहे उहो एसि ताईं जो मज़बूत करे बयानु कंदा आहियूं जो अॻे माण्हूअ जी इज़त नफ़्स मजरूह थी वेंदी आहे या हू दलील में हारजी वेंदो आहे, ऐं असां त खटी वेंदा आहियूं, पर जेके अंदर में ज़ख़्म रसंदा आहिनि या जेके अंदर में ईज़ा ईंदो आहे या जेके तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि उहे एॾियूं त शदीद हूंदियूं आहिनि जो वक़्तु गुज़रण सां गॾु उन्हनि जी का बि मरहम न थी सघंदी आहे या उन्हनि खे असां हल करे न आहियूं सघंदा। नतीजो अवां ऐं असांजे साम्हूं ई हूंदो आहे। ज़िंदगी ईअं न आहे त बसि तव्हां हर जॻह ते कामयाबु थींदा रहो या खटंदा रहो। ज़िंदगीअ में किन रिश्तनि सां, किन नातनि सां, किन दोस्तनि खे हाराइणो पवंदो आहे। उहो हाराइणु असांजी ज़िंदगीअ में वधीक अवलियत वारो थींदो आहे। तव्हां ॿुधो हूंदो त हीउ मुंहिंजो दोस्त आहे। हाणे दोस्त मतिलबु जेको तव्हांजी गैर मौजूदगीअ में तव्हांजे फेवर में ॻाल्हाए, उन में मैनर्स हुजनि ऐं तहज़ीब याफ़्ता माण्हू हुजण जो इहो ई दलील हूंदो आहे त हू तव्हांजे हक़ में ॻाल्हाईंदो आहे, तव्हांजे लाइ ई ॻाल्हाईंदो आहे, ऐं हू ईअं ई महसूसु कराईंदो आहे त तव्हां हुन जे लाइ हिकु क़ीमती असासो आहियो, तव्हां हुन जे लाइ हिकिड़ो अणखुटंदड़ अहिड़ो खज़ानो आहियो जेको मुश्किल वक़्त में तव्हां हुनजी मदद करे सघो था या तव्हां ते मुश्किल वक़्तु ईंदी त हू तव्हांजो सहारो बणिजे थो। अल्फाज़ी माण्हुनि खां बचण जी कोशिशि कयो। सचा रिश्ता, सचा दोस्त या सचा माण्हू ज़िंदगीअ जे मोड़ ते मिलंदा रहंदा आहिनि, ऐं उन्हनि खे क़ाबू करणु, उन्हनि सां ज़िंदगी गुज़ारणु या उन्हनि खे हथीको करणु, इहो सभु कुझु तव्हां असांजे मथां ई आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।